भाला अगर भाकुरे आदि ढाल मझाल मथा तेग तरार मार कमकार अजन औतातन में तालब तवारीन आदेसी उठी विया मड़ियो मुमारीन जी जिया के जियारीन से लहू की लगी विया। मोहतरम हनीफ सागर गुर्दी साहब, मोहतरम डॉक्टर नियाज कालानी साहब, मोहतरम निसार लाखेर साहब, मोहतरम मोहम्मद अकरम बारकानी साहब, मजीद बनवाल साहब, मदारी साहब, जिले जा उहदेदार साहबान, जीजल सिंध जा काबिल एहतराम मुंहिंजा भाइर ऐं बुज़ुर्गो, जीअं सिंधु देश जीअं संजीव थिए। सभ खां पहिरियां जीअं सिंध स्टूडेंट फेडरेशन जे मर्कज़ी जनरल सेक्रेटरी अकरम बाकाणी ऐं संदसि साथियुनि खे मुबारकबाद ॾींदुसि हिन शहीद यूसुफ जखराणी ऐं शहीद ज़फर जखराणी खे ॾिहाड़ो मल्हाए उन्हनि खे ख़ैरात जी तहसीन पेश करण जे लाइ हिन जलसे जो इंतज़ाम कयो आहे। यूसुफ जखराणी शुरू खां ई वठी GSM स्टूडेंट फेडरेशन जो कारकुन हुयो, जंहिं मुसलसिल ऐं लगातार जदोजहद कई ऐं साईं GM शहद ऐं सिंध सां हुनजो बेइंतहा प्यार हुयो। ऐं साईं GM शहद जॾहिं कंदकोट जे दौरे ते आयो हो ऐं कश्मीर में जॾहिं साईं GM शहद खे गिरफ़्तार करण जे लाइ रियासत हरकत में अची वई ऐं साईं खे गिरफ़्तार करण पिए चाहियूं तो यूसुफ जखराणी हुयो, जंहिं गाड़ी जी ड्राइविंग पे कई ऐं पुलिस जे पहरनि मां घेरनि मां टोड़े साईं GM शहद खे उतां कढी वियो ऐं पोइ अॻिते वञी साईं GM शहद समेत सभु साथी गंदे केस में गिरफ़्तार थिया। यूसुफ जखराणी जी शहादत अॼु ॾींहं ताईं असां क़ौमी कारकुननि खां विसरी न आहियूं, जंहिं बेदर्दी सां फौजी दरंदन शहीद यूसुफ जखराणी ते टॉर्चर ऐं तशद्दुद कया, पूरी जिस्म ते ॾंभ ॾिना ऐं वॾियूं अज़तूं ॾेई हुनखे शहीद कयो वियो। इन्ही खुदे ऐं किने अमल जी जेतिरी बि मज़म्मत कयूं उहा घटि आहे।